नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे सांगण मां ख़बर ॾींदा आहियूं त शेमीर पंवर कॉलोनी में बल्दी आमिले जे नाअहली सबब कुते खे ॾिनल ज़हर वारी मिठाई ॿारड़ी खाई फोत थियण वारे वाक़िए में इंसाफ़ न मिलण खिलाफ़ वारसनि ऐं समाजी माण्हुनि पारां प्रेस क्लब आॾो एतिजाही मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे वारसनि जमाल पंवर, अब्दुल्ला पंवर, गुलाम रसूल भेण गफ़ार, निज़ामाणी, हाजी यामीन कुरैशी ऐं ॿियनि चयो त शेमीर पंवर कॉलोनी में बल्दिया आमिले जे नाअहली जे करे ॿारड़ी ज़हर मिलायल मिठाई खाई फोत थी वई। उन वाक़िए खिलाफ़ असां दाऊं कयूं, एहतजाज कयो त जीअं बल्दिया आमिले ऐं आला ऑफिसरनि खिलाफ़ FIR कटी वञे, पर असां सां इंसाफ़ न थियो। डिप्टी कमिश्नर ऐं MNA असां सां वाइदो करे एहतजाज ख़त्म करायो त मुलविस अमले ऐं ऑफिसरनि खिलाफ़ FIR कटाई वेंदी, पर पुलिस फोत थी वियल कौसर पंवर जी FIR सरकारी मुद्दत में कटे ऑफिसरनि खे बचाए वरितो। असीं उन कूड़ी FIR खे नथा मञियूं। फोत थियल ॿारड़ी जे पीउ जी मुद्दत में FIR कटी वञे ऐं जेके FIR में मुलविस हुजनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ्तार करे सख्त कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।